खैपुर ज़िले में बल्दियाती इलेक्शन जो सरगर्मियूं तेज़ थी वयूं। इन हवाले सां यूसी पीर मंगियो में पीपल्स पार्टी जो नौजवान अॻवान सुफ़ियान मंगी पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि जे मान में हिकु जलसो मुनक़द कयो, जंहिंमें ज़िले काउंसलर यूसी पीर मंगियो पीपी जो उम्मीदवार मोहम्मद अडल फुलकोटो पीपी तरफ़ां उम्मीदवार चेयरमैन यूसी पीर मंगियो ज़ुबैरुद्दीन बलोच पीपी तरफ़ां उम्मीदवार वाइस चेयरमैन यूसी पीर मंगियो वहीदुल्ला ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। जिते पीपी अॻवाननि जलसे खे ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में का बि अहिड़ी सियासी पार्टी नाहे जेका पीपल्स पार्टी खां चूंडूं खटी। तंहिं करे पीपल्स पार्टी जा अॻवान कारकुननि ऐं उम्मीदवार अवाम जी भरपूर ख़िदमत कंदा रहनि था। तंहिं करे अवाम पीपल्स पार्टी खे चाहे थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।